أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألف لام را تلك آيات الكتاب المبين إنا أنزلناه قرآنا عربيا لعلكم تعقلون رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد ये जेके आयात मां पढ़ियूं इहे सूरा यूसुफ जूं पहिरियूं 2 आयात हुयूं ऐं इन्हनि सूरा यूसुफ क़ुरान जी 12 नंबर सूरा आहे। इन में 111 आयात आहिनि। सूरा यूसुफ जॾहिं नाज़िल थी त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके में हुया ऐं जेके सूरा नाज़िल थियूं मके में उन्हनि खे असां मकी सूरा चवंदा आहियूं ऐं जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिजरत कई मक्का टू मदीना त जेके मदीने में नाज़िल थियूं उनखे असां मदनी सूरा चवंदा आहियूं। त हे जेको मैसेज हुयो इहो मक्की मैसेज हुयो। इन खे सूरा यूसुफ तॾहिं नाज़िल थी जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी नबुवत खे तक़रीबन 11 खां 12 सालनि जे दरमियान में नाज़िल थी। सूरा यूसुफ तॾहिं नाज़िल थी जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में 3 वॾा वाक़िया थिया ऐं मुफ़स्सिरीन ऐं आलिम दीन इन्हनि खे चयो त आमुल हुज़न ॾुख वारो साल। उहो ॾुख वारो साल छो चवंदा आहिनि? इन जे करे जो 3 अहिड़ा वाक़िया थिया रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में जंहिंजे करे इन खे ॾुख वारो साल चवंदा आहिनि। हिकिड़ो त उन्हनि जी इंटरनल सपोर्ट उम्मतुल मोमिनीन ख़दीजा रज़ियल्लाहु अन्हा हिन दुनिया मां हली वई। उन जे करे उन्हनि जी इमोशनल सपोर्ट इंटरनल सपोर्ट जीअं त असांखे ख़बर आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पहिरीं वही नाज़िल थी त पहिरियां केॾे विया उम्मतुल मोमिनीन ॾे। उनखां पोइ ॿियो जेको वॾो वाक़ियो पेश आयो एक्सटर्नल सपोर्ट ॿाहिरीं जेका सपोर्ट हुई अबू तालिब रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा चाचा उहे क़बीले जा वॾा हुया लीडर हुया ऐं जॾहिं उन्हनि जो इंतकाल थी वियो तक़रीबन 4 खां 5 हफ़्तनि खां पोइ ख़दीजा रज़ियल्लाहु अन्हा जे वञण खां 4 खां 5 हफ़्तनि खां पोइ उन्हनि जो बि इंतकाल थी वियो। जॾहिं उन्हनि जो इंतकाल थी वियो जे घर जो वॾो या को लीडर इन दुनिया मां हलियो वेंदो आहे त पोइ जेको माण्हुनि जो बर्ताव हूंदो आहे रवैयो हूंदो आहे उहो चेंज थी वेंदो आहे। जॾहिं अबू तालिब हिन दुनिया मां हलिया विया उन्हनि जी फुल सपोर्ट हुई रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां। उनखां पोइ जॾहिं उहा सपोर्ट हली वई त मुशरिकीन मक्का उन्हनि जो जेको ज़ुल्म हुयो अञा वधीक पीक ते थी वियो, अञा वधीक वधी वियो। उनखां पोइ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ताइफ़ विया अल्लाह जो पैगाम खणी, अल्लाह जो पैगाम पहुचाइण। ताइफ़ जे जेके लीडर्स हुया उन्हनि उन पैगाम ॿुधण खां सम्झण खां इनकार त कयो पर उहे तमामु बुरे नमूने पेश आया ऐं उतां जा जेके माण्हू हुया उहे बि तमामु बुरे नमूने पेश आया रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां। जीअं त उम्मतुल मोमिनीन आयशा रज़ियल्लाहु अन्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछो त तव्हांजी ज़िंदगी में जंग बदर ऐं उहद खां वधीक को डिफ़िकल्ट को ॾुखियो ॾींहुं तव्हांजी ज़िंदगी में हुयो त उन्हनि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त हा उहो ॾींहुं उहो हुयो जॾहिं ताइफ़ जे लीडर्स पैगाम ॿुधण खां इनकार कयो ऐं उन्हनि जेको ज़ुल्म कयो उहो ॾींहुं तमामु वधीक ॾुख वारो हुयो। त इहे 3 वॾा वाक़िया पेश थिया रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में तॾहिं इन खे आमुल हुज़न ॾुख वारो साल चयो वेंदो आहे। त उन दौरान अल्लाह सुब्हानहु व तआला सूरा यूसुफ नाज़िल फरमाई। सूरा यूसुफ अल्लाह ताला नाज़िल फरमाई। सूरा यूसुफ नाज़िल थियण खां पोइ अल्लाह सुब्हानहु व तआला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मेराज ते घुरायो, इसरा वल मेराज। उनखां उते अल्लाह सुब्हानहु व तआला यूसुफ अलैहिस्सलाम सां मुलाक़ात कराई रसूलुल्लाह जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ऐं पहिरियां इंट्रोडक्शन ॾिनो नबी यूसुफ जो। उनखां पोइ उन्हनि सां मुलाक़ात थी उन्हनि जी। त ज्यूस जेके यहूद हुया उन्हनि खे तौरात ऐं जेके क्रिश्चन उन्हनि खे इंजील इहे जेके बुक्स आहिनि इन्हनि में बि प्रॉफिट्स जूं कहाणियूं स्टोरीज़ आहिनि। पोइ ज्यूस जेके यहूद हुया उहे मदीने में रहंदा हुआ। उतां जा कुझु ज्यूस जेके आया रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐं पुछऊं त रसूलुल्लाह खां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अगरि तूं नबी आहे त तूं ॿुधाए त इसराइली जेके बनी इसराइली किनान मां इजिप्ट कीअं मूव थिया, किनान मां मिस्र कीअं विया। उहे त किनान में हुया, किनान मां मिस्र कीअं विया। त इहा जेका स्टोरी हुई उन्हनि जे बुक्स में हुई इहा सिर्फ़ु उन्हनि जी किताब में ऐं असां सभिनि खे ख़बर आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन न को तौरात पढ़ियो न इंजील पढ़ियो। उन्हनि खे ॿिए कंहिं बि किताब जो इल्मु न हूंदो। जेको सॼो इल्मु हुयो उहो क़ुरान जो हुयो। उन्हनि खे ख़बर हुई अगरि इहो नबी हूंदो त उनखे
नबियुनि जी ज़रूरु ख़बर हूंदी, पोइ नबियुनि जी स्टोरी ज़रूरु ख़बर हूंदी। त उन्हनि अची पुछो त अल्लाह सुब्हानहु व तआला सूरह यूसुफ जो हिकु हिकु शइ स्टेप बाय स्टेप सॼी स्टोरी ॿुधाई। ॿी ख़ासि ॻाल्हि इन सूरह में इहा आहे त इहा सूरह इन नबी यूसुफ जी जेका कहाणी आहे, जेको क़िसो आहे, अल्लाह सुब्हानहु व तआला हिकिड़ी जॻह ते सूरह यूसुफ में नाज़िल फरमायो आहे। नबी यूसुफ जो नालो ॿिनि जॻहनि ते आहे, पर उन्हनि जी जेके ज़िंदगी जो कहाणी आहे उहा सिर्फ़ु हिकिड़ी सूरह में अल्लाह सुब्हानहु व तआला इहा फरमाई आहे। जीअं नबी ईसा अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम, आदम अलैहिस्सलाम, उन्हनि जा जेके क़िसा आहिनि, उन्हनि जा जेके स्टोरीज़ आहिनि, उहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते आहिनि क़ुर में, पर हीअ नबी यूसुफ जो सॼो क़िसो हिकिड़ी जॻह ते अल्लाह सुब्हानहु व तआला बयानु फरमायो आहे। इहो छो फरमायो आहे, छो हिकिड़ी जॻह ते आहे, हिन में कहिड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके अल्लाह सुब्हानहु व तआला चाहे थो त असांखे ख़बर पवनि, ऐं असांखे कहिड़ियूं शयूं इन मां हासिलु करणु घुरिजनि। जीअं त हिकु हिकु सूरह में, हिकु हिकु आयात में, हिकु हिकु अल्फाज़ में अल्लाह ताला हिदायत रखी आहे। जॾहिं की असां क़ुर पढ़ंदासीं इन नीयत सां त अल्लाह ताला असांखे हिदायत ॾिए ऐं असां सम्झी करे पढ़ंदासीं, त अल्लाह सुब्हानहु व तआला डेफिनेटली असांखे इंशा अल्लाह हिदायत ॾींदो। त क़ुर खे असां जॾहिं बि पढ़ूं त इन नीयत सां पढ़ूं त इन मां असांखे छा थो लेसन मिले, असांखे छा थो, असांखे अल्लाह सुब्हानहु व तआला छा थो ॿुधाइणु चाहे ऐं छो थो ॿुधाइणु चाहे। जॾहिं इहा शइ असां सोचींदासीं त क़ुर असां मीनिंग सां पढ़ंदासीं, माना सां पढ़ंदासीं, त असांखे अल्लाह सुब्हानहु व तआला उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाईंदो। त इन जी पहिरीं आयत अलिफ लाम रा तिल्क आयातुल किताबिल मुबीन। अलिफ लाम रा इन्हनि खे हरूफ़ मुक़त्तआत चयो वेंदो आहे। हरूफ़ मुक़त्तआत कुझु सूराज़ आहिनि जंहिंखां पहिरियां हरूफ़ मुक़त्तआत आहिनि। जनरली अगरि ॻाल्हायो वञे इलाही वॾा बुक्स बि लिखियल आहिनि हरूफ़ मुक़त्तआत ते, पर इन्हनि जी माना सिर्फ़ु अल्लाह सुब्हानहु व तआला खे ख़बर आहे, ॿियो कंहिंखे बि ख़बर नाहे। त इन जे करे जेके बि अहिड़ियूं शयूं आहिनि जेके अल्लाह ताला ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधाइणु न चाहियूं आहिनि, माना इन जो मक़सदु इहो आहे त उहे असांजे फ़ाइदे में न आहिनि, त असांखे उन्हनि जे पोयां पवण बि न घुरिजे। जीअं मिसाल जे तौर ते यूसुफ अलैहिस्सलाम जे भाइरनि जो नालो छा हुयो, या मिनिस्टर जी जेका ज़ाल हुई उनजो नालो छा हुयो, इहे शयूं अल्लाह ताला अगरि चाहे हा त असांखे ॿुधाए छॾे हा, पर अल्लाह सुब्हानहु व तआला इहा शइ ज़रूरी न सम्झी, न ई असांखे इहा शइ हिदायत थी ॾिए, न ई इन शइ में असांजे लाइ का हिदायत हुई या का अहिड़ी शइ हुई, त असांखे बि इन्हनि शयुनि जे पोयां न पवणु घुरिजे। जेका शइ अल्लाह सुब्हानहु व तआला न ॿुधाई आहे त असांखे उन्हनि जे लाइ सोचणु न घुरिजे, ऐं जेका शइ अल्लाह सुब्हानहु व तआला ॿुधाई आहे असांखे उन ते फोकस करणु घुरिजे। पोइ तिल्क आयातुल किताबिल मुबीन। तिल्क, ज़ालिक, उलाइक, इहे जेके वर्ड्स आहिनि इहे इस्तेमालु कया वेंदा आहिनि परे लाइ, माना इलाही परे लाइ। जेका शइ तव्हांजे वेझो न हुजे, तव्हां खां परे हुजे, उन जे लाइ असां इहा शइ इस्तेमालु थींदी आहे तिल्क। त क़ुर त मुंहिंजे हथ में आहे, किताब मुंहिंजे हथ में आहे, पर अल्लाह ताला चए थो न तिल्क आयातुल किताब, मतिलबु क़ुर किताब त हे आहे, पर इन जी ओरिजिनल कापी जेका आहे उहा हिते न आहे। उहा किथे आहे? उहा लौह महफूज़ में। उहा जॻह आहे जिते उन जॻह ते सिर्फ़ु अल्लाह सुब्हानहु व तआला खे एक्सेस आहे, ऐं उन जे चंद फ़रिश्तनि खे, ॿियो कंहिंखे बि इजाज़त न आहे त उहो उन जॻह ते वञे। ऐं उतां इहो किताब नाज़िल थियो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां, ऐं क़ुर नाज़िल थियो 23 सालनि जे अरसे में। ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र। अल्लाह ताला चए थो क़ुर जेको नाज़िल थियो उहो लैलतुल क़द्र जी राति ते नाज़िल थियो। त असां इहो कीअं था चई सघूं त क़ुर त 23 सालनि जी अरसे में नाज़िल थियो, त इहो हिकु राति में कीअं नाज़िल थियो? त इहो किताब लौह महफूज़ में हुयो। उतां हिकु राति में अल्लाह सुब्हानहु व तआला लौह महफूज़ मां इन जी कापी जेका कढी करे उहा नाज़िल फरमाई 7th स्काई, 7 आसमान ते, ऐं 7 आसमान खां वठी जिब्राइल अलैहिस्सलाम रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां 23 सालनि जे अरसे में नाज़िल फरमायो अल्लाह जे हुकुम सां। त अल्लाह ताला चए थो उहे आयात, मतिलबु उहे आयात जेके न दुनिया में कोई ठाहे थो सघे, न दुनिया में कोई उनजो नैमुल बदल करे थो सघे। अल्लाह ताला ख़ासि इहो हिकिड़ो ई जेका लाइट आहे या रोशनी आहे, जेका हिदायत आहे, ख़ासि अल्लाह सुब्हानहु व तआला उतां मोकिलियूं आहिनि। इहे दुनिया में इन जो को बि नैमुल बदल न आहे, न ई इहे दुनिया में का अहिड़ी शइ आहे जेका इहा ठाहे सघे, को अहिड़ो माण्हू हुजे जो कुझु आयात ठाहे। अल्लाह सुब्हानहु व तआला चैलेंज कयो आहे त अहिड़े क़िस्म जूं आयात 10 आयात सूरा को बि नथो ठाहे सघे। अल्लाह ताला चैलेंज कयो आहे क़ुर में इलाही जॻहनि ते। उन खां पोइ किताबिल मुबीन। किताब ऐं क़ुर में छा फ़र्क़ु आहे? किथे अल्लाह सुब्हानहु व तआला किताब इस्तेमालु कयो आहे, किथे क़ुर इस्तेमालु कयो आहे। किताब जो मक़सदु इहो आहे जेको रिटिन हुजे, जेको लिखियलु हुजे, ऐं क़ुर जो मक़सदु इहो आहे जेको
ॿुधण वारो हुजे, हेयरिंग मतिलबु रिसाइटल किरात करण वारो। त किताब जो मक़सदु असां जॾहिं बि अखियुनि सां पढ़ूं था ऐं चऊं था, उन ज़बान सां ॻाल्हायूं था, इहो थी वियो किताब। ऐं जेका शइ असां ॿुधूं था उहो थी वियो क़ुर। त असां जॾहिं निमाज़ पढ़ंदा आहियूं त असां उन में क़ुर पढ़ंदा आहियूं, सही आहे। त क़ुर जॾहिं असां पढ़ूं था त उहो हर कोई ॿुधे थो। त इहो असांजो क़ुर, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़ुर ॿुधाईंदा हुया। ऐं हिते अलाह सुब्हानहू ताला किताब चए थो, उन वक़्तु इहो किताब न हुयो जॾहिं इहा सूरह नाज़िल थी, ऐं पर अलाह सुब्हानहू ताला अॻु में ई ॿुधाए छॾियो त इहो फाइनली अल्टीमेटली किताब थींदो। ऐं इहा जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके में हुया, 11 साल तक़रीबन नबुवत खे गुज़री चुका हुया। उन खां पोइ आमिल हज़न वारे साल में इहा सूरह नाज़िल थी। त इन में कहिड़ी अहिड़ियूं ख़ासि शयूं आहिनि जेके असांखे फ़ाइदो ॾेई सघनि थियूं। अल मुबीन, अल मुबीन जी माना छा आहे? अल मुबीन जो मक़सदु ॿ मानाऊं आहिनि। हिकिड़ो त साफ़, शफ़ाफ़, बिल्कुलु क्लियर, इन में को बि शक कोन्हे, साफ़। ऐं उन खां अलावा ॿी माना आहे इन जी त साफ़ कयो वञे या क्लियर, जेको साफ़ कयो वञे। अल मुबीन मतिलबु हिन क़ुर जेको मुबीन लफ़्ज़ निकितल आहे, अबाना बाना मतिलबु सेपरेट, टू सेपरेट, जेको इंसान जे अल्फाज़ या लफ़्ज़ या वर्ड या हर्फ़ खां बिल्कुलु सेपरेट आहे। इहो सिर्फ़ु अल्लाह जो कलाम आहे ऐं इन खे सिर्फ़ु अल्लाह सुब्हानहू व तआला ई ठाहे सघे थो, ॿियो कोई बि नथो ठाहे सघे। ऐं ॿी माना इहा आहे इन जी त क्लियर कयो वञे। जीअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, बल्लगु अन्नी वलो आया, कम्युनिकेट, माण्हुनि खे ॿुधायो, जेतोणीकि इहा हिकिड़ी आया छो न हुजे, त पाण सां सम्झूं, पढ़ूं ऐं ॿियनि खे ॿुधायूं। त मुबीन जी माना इहा आहे त हिकिड़ो ई शइ क्लियर आहे ऐं इहा क्लियर तव्हां पाण सम्झो, उन खां पोइ ॿियनि खे सम्झायो, ॿियनि खे ॿुधायो। त मुबीन जेको लफ़्ज़ आहे, इन जी इलाही ॿियूं बि मानाऊं निकिरनि थियूं, पर हिते जेका इन जी माना आहे त इहो हिकिड़ो क्लियर आहे। ऐं क़ुर ज़ाहिरी ॻाल्हि आहे, किताब आहे, इहो किताब पाण वञी करे कंहिंखे न ॿुधाईंदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अल्लाह सुब्हानहू ताला ऐं हुनजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ज़िमेदारी किथे रखी आहे, मुस्लिम उम्मा ते, त इहो पाण पढ़ो, सम्झो ऐं ॿियनि खे ॿुधायो। ॿी आयत आहे, इन्ना अंज़लनाहु क़ुरआनन अरबिय्यन लअल्लकुम तअक़िलून। अंज़लना, इन्ना अंज़लना, अंज़लना जी माना अंज़लना ऐं नज़ल, अंज़ल ऐं नज़ल, इन्हनि ॿिन्हिनि में छा फ़र्क़ु आहे? अल्लाह सुब्हानहू ताला चए थो, इहो क़ुर मां नाज़िल फरमायो, क़ुर अरबियन, अरबी ज़बान में। त अंज़ल ऐं नज़ल, किथे किथे नज़ल बयानु थियल आहे, किथे किथे अंज़ल बयानु थियल आहे। अंज़ल मतिलबु त सॼो किताब हेठि नाज़िल थियो, नज़ल मीन्स थोरो थोरो, पीस बाय पीस, थोरो थोरो करे नाज़िल थियो। त हिते अल्लाह ताला चए थो अंज़लना, छो जो हिते अल्लाह ताला पहिरीं आयत में चयो आहे किताब, किताब जेको सॼो नाज़िल थियो, कापी हुनजी लौह महफूज़ मां सते आसमान ताईं सॼो किताब नाज़िल थियो। त अंज़लनाहु, जीअं इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र, त अंज़लना जो मक़सदु इहो आहे त सॼे, अल्लाह ताला रेफर करे थो सॼे किताब खे। पोइ अल्लाह ताला चए थो इहो क़ुर जेको आहे इहो अरबी ज़बान में आहे। क़ुर अरबी ज़बान, अल्लाह सुब्हानहू ताला जेके बि ज़बानूं आहिनि हिन दुनिया में, इहे सभु कंहिंजे तरफ़ां आहिनि? अल्लाह सुब्हानहू ताला जे तरफ़ां। अगरि कोई माण्हू चए थो, अगरि अल्लाह चाहे हा त मुंहिंजी ज़बान में अचे हा त मां सम्झां, मिसाल जे तौर ते अगरि इहो सिंधी कोई चए थो त इहो सिंधी में हुजे हा तॾहिं मां सम्झां, हाणे मूंखे अरबी नथी अचे, मां नथो सम्झां, ईअं न आहे। छो जो कहिड़ी न कहिड़ी, अगरि सिंधी में अचे हा त अरब चवंदा आहियो मुंहिंजी ज़बान में छो न आयो, अगरि उर्दू में अचे हा त सिंधी चवंदा मुंहिंजी ज़बान में छो न आयो। त अल्लाह सुब्हानहू ताला इहा ज़बान हिकिड़ी अरबी जेका लैंग्वेज आहे, ज़बान आहे, इहा हिकिड़ी पसंदि फरमाई, चूज़ कई क़ुर लाइ, ख़ासि धरती ते क़ुर लाइ। ऐं उहो अल्लाह ताला पंहिंजो घरु मक्का काबतुल्लाह हिकिड़ो अहिड़ो एरिया अल्लाह ताला चूज़ कयो पंहिंजे घर लाइ, जिते उन वक़्तु न का ग्रीनरी, न को बिज़नेस, का बि शइ न हूंदी हुई। जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम काबतुल्लाह ठाहिनि पिया, उन वक़्तु उते का बि शइ न हुई, पर अल्लाह ताला उहा जॻह चूज़ कई, छाजे लाइ? त इहो अल्लाह जो घरु थींदो ऐं हर को उम्रे ऐं हज ते वेंदो, ऐं इते ई रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैदा थींदा ऐं क़ुर इन ई लैंग्वेज में हलंदो। इहो अल्लाह सुब्हानहू ताला जे तरफ़ां ऑलरेडी डिसाइड थियल हुयो, ऑलरेडी डिसाइडेड हुयो। छो जो अरबी जेका ज़बान आहे, अरबी ज़बान इंटरनेशनल लैंग्वेज आहे, इहा का सिर्फ़ु अरबनि जी लैंग्वेज न, अरबनि जी लैंग्वेज न आहे। अरबी लैंग्वेज इंटरनेशनल ज़बान आहे। जिते जिते दुनिया में क़ुर वियो आहे उते अरबी वई आहे। चाइना थी वञे, बांग्लादेश थी वञे, पाकिस्तान, कहिड़े बि दुनिया जे कुंड में
जाते भी क़ुरान पहुतो आहे, जाते भी उते अरबिक डेफिनेटली अरबी वई आहे, उतां जा माण्हू अरबी सम्झण जी कोशिशि कंदा आहिनि, ॻाल्हाइण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं क़ुर खे सम्झी पढ़ण जी कोशिशि कंदा आहिनि। त क़ुर जेको आहे उहो अरबी में अलाह ताला चूज़ कयो, अलाह ताला उहा जॻह चूज़ कई, छो जो उन वक़्तु मको जेको हुयो सिर्फ़ु पहाड़ हूंदा हुया, उनजी चौधारी रोम ऐं पर्शियन इहे एम्पायर्स हूंदियूं, अबिसीनियन, इहे जेके वॾी वॾी एम्पायर्स हूंदियूं, इहे डेवलप थींदा वेंदा, पर अलाह ताला अहिड़ी जॻह चूज़ कई जिते का बि डेवलपमेंट न हुई, सिर्फ़ु डिज़र्ट हुया ऐं माउंटेन्स हुया, ऐं उते का बि पोख बि कोन थींदी हुई ऐं एतिरो वॾी तिजारत बि न थींदी हुई। उतां जा माण्हू बि जेके हूंदा उहे एतिरा पढ़ियल लिखियल, एतिरा एडवांस न हूंदा, पर उन्हनि वटि हिकिड़ी शइ हूंदी हुई, छो जो उहा शइ कहिड़ी हूंदी, उन्हनि वटि लैंग्वेज हूंदी, ज़बान हूंदी, अरबिक ज़बान, छो जो अल्लाह सुब्हान ताला इन लैंग्वेज खे प्रिज़र्व करणु पियो चाहे, इन लैंग्वेज खे संभालणु पियो चाहे, छाजे करे जो जेसिताईं क़ुर नाज़िल थिए ऐं उहो क़ुर सॼो कंपाइल थी वञे, उन खां पोइ माण्हू इहो पाण ई अॻिते माण्हू सम्झंदो ऐं ॿियनि खे सम्झाईंदो। हाणे जॾहिं अरबी ज़बान में जीअं चवंदा आहिनि नहू ऐं सर्फ़, इहे सर्फ़ में छा थींदो आहे, इहे अरबिक ग्रामर जेके शयूं आहिनि, हिकिड़े अखर मां टिनि अल्फाज़नि मां ऐं हिकिड़े लफ़्ज़ मां तव्हां सिर्फ़ु ज़ेर, ज़बर, मीम, नून, अलिफ़ हेॾे होॾे करे चेंज करे तव्हां उन मां 250 लफ़्ज़ ठाहे सघो था। इहा ई अरबी जेको वर्ड आहे, अरबिक जेको लफ़्ज़ आहे, उन में इट्स सेल्फ एक्सप्रेशन आहे, उन में हिकिड़ी फीलिंग्स आहिनि। जीअं मिसाल जे तौर ते मां कंहिंखे चवां थो को मैसेज वञी फलाणे माण्हू, मुंहिंजो मैसेज हिकु लाइन जो खणी वञी फलाणे माण्हू ताईं पहुचाए, त मुंहिंजी जेके एक्सप्रेशन्स हूंदियूं, मुंहिंजी जेका बॉडी लैंग्वेज हूंदी, उहा उन माण्हू ताईं कोन पहुचंदी, सिर्फ़ु मैसेज पहुचंदो, उहो बि चेंज थी करे पहुचंदो, उहो न पहुचंदो जीअं मां उहो मैसेज ॾींदुसि। पर अगरि उहो मां मैसेज लिखी थो ॾियां त उन माण्हू खे चवां थो उहो माण्हू वञी उते पढ़, त उहो डेफिनेटली उते पढ़ंदो, त उहो मैसेज थी सघे थो ओड़े ई नमूने पहुचे। पर इवन दो मुंहिंजी जेके फीलिंग्स, मुंहिंजी जेका बॉडी लैंग्वेज, मुंहिंजी जेका फेस एक्सप्रेशन्स, उहे ओसि ताईं न पहुचंदा। जीअं असां कंहिं व्हाट्सअप ते मैसेज कंदा आहियूं त कॾहिं कॾहिं माण्हू इलाही ग़लति सम्झंदा आहिनि, छाजे करे जो उन्हनि ताईं उहे एक्सप्रेशन्स न पहुचंदा आहिनि, उन्हनि ताईं उहा फीलिंग न पहुचंदी आहे जेसि ताईं की तव्हांखे कोई साम्हूं नथो ॾिसे। इन जे करे इलाही मिसअंडरस्टैंडिंग थींदी आहे जॾहिं को लिखियलु मैसेज हूंदो आहे। त अरबी जेके वर्ड्स आहिनि उन में इट्स सेल्फ हिकिड़ी फीलिंग, हिकिड़ा एक्सप्रेशन्स, हिकिड़ी जेका सोच आहे, उहा हर अल्फाज़ में बयानु थियल आहे। उन खां पोइ अल्लाह सुब्हानहू तआला फरमाए थो लअल्लकुम तअक़िलून, इहो अरबी ज़बान में इन करे नाज़िल थियो जीअं तव्हां सम्झो, ईअं न त जीअं मके वारा सम्झनि, ईअं न त जीअं मदीने वारा सम्झनि, ईअं न त सिर्फ़ु मुस्लमान सम्झनि, ईअं न त सिर्फ़ु यहूदी सम्झनि, ईअं न त सिर्फ़ु ईसाई सम्झनि, इन करे जीअं तव्हां सम्झो। इहो हर कंहिंजे लाइ आहे, चाहे बांग्लादेश जो हुजे, चाहे इंडिया जो हुजे, चाहे पाकिस्तान जो हुजे, चाहे सिंध जो हुजे, कहिड़ी बि जॻह लाइ हुजे, अल्लाह सुब्हानहू तआला चए थो इन करे इहो अरबी नाज़िल जीअं की तव्हां सम्झो। त उन वक़्तु जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिन दुनिया मां हलिया विया त उमर बिन ख़त्ताब फरमायो असहाब सगोरनि खे त अरबी सिखो, अरबी सम्झो ऐं सिखो। त पाण अरब हुया ऐं जंहिंखे ॿुधाइनि पिया उहे अरब हुया, त छा पिया चवनि त अरबी सिखो। त हू ऑलरेडी हुननि खे ख़बर हुई अरबी सिखो ऐं सेखारियो, पर उन्हनि खे इहा ख़बर पइजी चुकी त हाणे अरबी जेका ज़बान आहे उहा लोकल ज़बान न आहे, इहा जेका आहे अॻिते हली इंटरनेशनल ज़बान थी वेंदी। ऐं तव्हां ॾिसंदव तफ़सीर, जेका मेजर तफ़सीर आहे क़ुरान जी, जेके वॾा वॾा मुफ़स्सिरीन आहिनि, उहे नॉन अरब आहिनि, पर उन्हनि अरबी ते एतिरी महारत हासिलु कई, छो महारत हासिलु कई ऐं उन्हनि वॾा वॾा बुक्स लिखिया तफ़सीर जा, जेके नॉन अरब हुया, मोस्टली इंडियन ॿिया बि इलाही नॉन अरब जेके आहिनि, उन्हनि जेको आहे तफ़सीर जा बुक्स वॾा वॾा लिखिया आहिनि ऐं उहे अॼु ताईं पढ़िया वेंदा आहिनि ऐं उन मां अॼु ताईं सम्झो वेंदो आहे। हिकिड़ी शइ क़ुरान में लाज़मी आहे, जॾहिं बि असां क़ुरान पढ़ूं, इन में हिकिड़ी डिमांड ज़रूरु हूंदी आहे क़ुरान जी, त इहा असां में चेंज आणे। अगरि मां क़ुरान सॼो पढ़ी थो वञा 2 दफ़ा 3 दफ़ा, मूं में को चेंज नथो अचे, इन जो मक़सदु त मां क़ुरान सही न सम्झो आहे। छो जो क़ुरान डिमांड थो करे चेंज, ॻाल्हाइण में, सोचण में, घुमण में, बिज़नेस में, लेन देन में, हलाल हराम में फ़र्क़ु थो ॿुधाए,
त इहो क़ुर जेको आहे इहा हिकिड़ी शइ डिमांड थो करे हर उन इंसान मां जेको क़ुर खे पढ़े थो। अरबी में त मां पढ़ी वियुसि पर मां सम्झो कुझु बि न, मूंखे अखर पढ़ण जो हर्फ़ पढ़ण जो सवाबु त मिलंदो, पर मां अहिड़ियूं ॻाल्हियूं ईअं ई पढ़ी वियुसि जेके मुंहिंजे सम्झ में बि न आयूं। त क़ुर जेको असां तर्जुमे सां पढ़ंदा आहियूं, तर्जुमो कंहिं बि ज़बान जो 100% न हूंदो आहे। कहिड़ी बि ज़बान हुजे उन जो नेमुल बदल तर्जुमो तव्हांखे न मिलंदो जेसिताईं कि तव्हां उहा ज़बान न सम्झो। उनजो पोर्शन, उनजो जेको लिटिल पोर्शन, थोरो पोर्शन त उनजी ब्यूटी जो तव्हांखे मिलंदो डेफिनेटली, तव्हां अगरि तर्जुमो पढ़ंदो, पर 100% तव्हांखे न मिलंदो। जॾहिं बि क़ुर पढ़ूं, एटलीस्ट असांखे अरबी नथी अचे त असां क़ुर माना सां पढ़ूं, हिनखे सम्झण जी कोशिशि कयूं, ऐं अगरि सम्झ में न अचे त असां उनखे अहिड़े आलिम खां या कंहिं अहिड़े उस्ताद खां पुछूं जेके अलाह सुब्हानो ताला इन शइ जो इल्मु ॾिनो आहे, त जीअं असां उन्हनि खां पुछी सघूं इहो मुंहिंजी ज़िंदगी ते कीअं थो अप्लाई थिए। त इहे 2 आयात हुयूं, ऐं रमज़ान में सूरा यूसुफ जे बारे में ॻाल्हाईंदासीं, ऐं इहे 2 आयात अॼु ज़िक्र कयो आहे, सुभाणे इंशाअल्लाह अॻिते हलंदासीं। पहिरियों 3 आयात जेके आहिनि इहे इंट्रोडक्शन आहे, उन खां पोइ नबी यूसुफ अलैहिस्सलाम जी स्टोरी शुरू थी थिए, ऐं अलाह सुब्हानो ताला फैमिली जी अंदरि स्टोरी ॿुधाई आहे, ब्रदर्स कीअं था बिहेव कनि, ऐं उन खां पोइ अलाह सुब्हानो ताला ॿुधायो आहे त एक्सटर्नल माण्हू, ॿाहिरियां माण्हू कीअं था बिहेव कंदा आहिनि। वरी अलाह ताला मिनिस्टर जे हाउस जी अंदरि जी स्टोरी ॿुधाई आहे, वरी अलाह सुब्हानो ताला जेल जी स्टोरी ॿुधाई आहे। त अलाह सुब्हानो ताला इन स्टोरी में असांखे सभु कुझु ॿुधायो आहे, उन जे बारे में असां ॻाल्हाईंदासीं त इहे असां पंहिंजी ज़िंदगी ते कीअं शयूं अप्लाई कयूं। पहिरियों चंद आयात ऐं आख़िरी चंद आयात जेके आहिनि उहे अदर देन माना यूसुफ अलैहिस्सलाम जी स्टोरी खां अलावा आहिनि। बाक़ी सॼो जेको किस्सो आहे उहो यूसुफ अलैहिस्सलाम जी ज़िंदगी ते आहे। अलाह सुब्हानो ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।